दुरानी महर के कचेवारे इलाके में ज़िले कश्मीर के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस नफ़री जा वॾा टाला साण करे असर वेले खां पुलिस पारां मुग़विन की बाज़ियाबी ऐं ॾुआरियुनि की गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। ऑपरेशन एसएसपी कश्मीर सैयद असद रज़ा शाह की अॻुवाणी में कयो पियो वञे। ज़िले कश्मीर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां 8 मुग़वी ॾुआरियुनि अगवा करे कचेवारे इलाइक़े में मुग़विन के बांदी बणाए रखियो आहे। मुग़विन के वारसनि खे धाड़ेलनि पारां फ़ोन ज़रिए भुंग तलब कया आहिनि। मुग़विन मां सखर जा रहवासी, चौपाए माल जा वापारी, भायर गुलाम शबीर, अब्दुल शकूर जतोई, कंदकोट जे कंबराणी लाड़े जो रहवासी, धर्मपाल बागड़ी, जमाल थाणे जी हद जो रहवासी, दोस्त अली चाचड़ गौसपुर भरसां मच्छी फार्म तां अगवा थियल लाड़का रहवासी अब्दुल हादी मीराणी, ॻोठ अब्दुल रसूल ॾाहणीअ मां अगवा थियल अरबाब ॾाहणी ऐं ओगाई लाड़ो भरसां अगवा थियल पोरित खान मोहम्मद बेलानी शामिल आहे। एसपी कश्मीर सैयद असद रज़ा शाह चयो त मुग़विन की बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ॿिए पासे ज़रियनि मौजूद पुलिस के ऑपरेशन में का ख़ातिर ख़्वाह कामयाबी न मिली सघी आहे ऐं ॾुआरी घर खाली फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।